और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अस्सलाम वालेकुम, क्या हाल है जी? तबीयत सब ठीक है? मैं हूं जवाद अहमद, आप देख रहे हैं मेरा यूट्यूब चैनल जेडी व्लॉग। उम्मीद करता हूं आप सारे खैर खैरियत होंगे। बिस्मिल्लाह पढ़ के आज का न्यू व्लॉग करते हैं शुरू। अभी मैं क्लास में हूं, अभी मैं जा रहा हूं बाहर, वहाँ पे रेडी है, वो अभी आपको दिखाऊंगा। अंदर दी मेहमाननि खे अचण ते जेके टीचर्स आहिनि पंहिंजी स्कूलनि जे लाइ ओनरशिप जे लाइ उन्हनि जी पब्लिसिटी जे लाइ स्पेशली असांजूं जेके फीमेल्स ॿाहिरि आयूं आहिनि, असांजूं जेके नंढियूं न्याणियूं ॿाहिरि आयूं आहिनि ऐं छोकिरा जेके ॿाहिरि आया आहिनि, सभु पंहिंजे लाइ हिकिड़ो दफ़ो क्लैप करियो। न्याणी पढ़ायो पढ़ंदी सिंध त पढ़ंदी सिंध त सरकारी इदारा तव्हांजे ॿारनि जी बहितरीन तरबियत गाह है। बिल्कुल सरकारी इदारा तव्हांजे ॿारनि जी बहितरीन तरबियत गाह है। महिरबानी करे पंहिंजा ॿार सरकारी स्कूलनि में दाख़िल करायो ऐं बहितरीन उहिदा माण्हू या बहितरीन इंसान पैदा कयो। पहली दफ़ो इंडोलमेंट ड्राइव जे अंदरि कंपोजिंग जेका आहे सा मैसेज असांजो आहे ऐं जेके अलाए कहिड़नि यूट्यूब ते पहुची चुका आहिनि ऐं व्यूअर्स, अभी रैली ख़त्म हो गई है, अभी सारे स्कूल वाले अपने अपने स्कूल चले गए, अभी हम ही स्कूल जा रहे हैं। अभी आज हमको बुक वगैरह मिल लेंगे। व्यूअर्स, बैड न्यूज़ ये है कि हम आज किताब नहीं मिले। स्कूल वालों ने कहा है कि कल मिलेंगे सबको किताब इंशाल्लाह ताला। बाय बाय, टाटा, गुड बाय, गया।